नासिन वाक़िया का नासिर वफाकी वज़ीर खसरो मुख्तियार पाकिस्तान में यूरिया भांजी कोट नामुमकिन आहे। मुल्क में भांजी इतरादो कोट पैदा कई वञे जेका थियण न ॾींदा। भांजी सभिनी फ्रांस के गैसी फराहमी जारी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खसरो मुख्तियार चयो त हारियुनि खे 400 अरब रुपए जी सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त पाकिस्तान में भांजी बोरी 1800 रुपए में मिली रही आहे। दुनिया में यूरिया भांजी फी बोरी 11,000 रुपए ताईं विकिरो थी रही आहे। संदसि चवणु हो त हारियुनि खे 400 अरब रुपए जी सब्सिडी ॾींदा। हारी फिकर न कनि। वफाकी वज़ीर खसरो मुख्तियार चयो पाकिस्तान में यूरिया भांजी कोट नामुमकिन आहे। मुल्क में भांजी इतरादो कोट पैदा कई वञे जेका थियण न ॾींदा। भांजी सभिनी फ्रांस के गैसी फराहमी जारी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खसरो मुख्तियार चयो त हारियुनि खे 400 अरब रुपए जी सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त पाकिस्तान में भांजी बोरी 1800 रुपए में मिली रही आहे। दुनिया में यूरिया भांजी फी बोरी 11,000 रुपए ताईं विकिरो थी रही आहे। संदसि चवणु हो त हारियुनि खे 400 अरब रुपए जी सब्सिडी ॾींदा। हारी फिकर न कनि।